करने वालों पर करने वालों पर करने वालों पर PTLF के उस्ताद पारां ट्रेन के खिलाफ टरुला प्रेस क्लब अॻियां एहतियाजी मुज़ाहिरो कयो आहे जंहिंमें उस्ताद जेका शिकत कई आहे असां मालूम कंदासीं त कहिड़ा मुतालबा सब डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस ट्रेजरी के खिलाफ आहियूं जिन रिश्वत जो बाज़ार इंतहाई गरम करे छॾियो आहे ऐं कंहिं बि उस्तादनि जो पैसनि खां सवाइ कमु कोन था कनि। ग़रीब उस्ताद ॿियनि डिपार्टमेंटनि जो कमु कनि पिया, उस्तादनि जे डिपार्टमेंटनि जे एजुकेशन डिपार्टमेंट ख़ासि करे प्राइमरी वारनि उस्तादनि सां नाक हर पन्ने ते पैसो हर रिश्वत जी बाज़ार गरम करे छॾी आहे। इरशाद मरी चए थो जीपी फंड ते मूंखे 30% जो बाबा उस्तादनि जो जीपी फंड पंहिंजी पघार जी कटो थी जो उस्ताद पंहिंजो पैसो नथो खणे सघे। उस्ताद जीपी फंड तॾहिं खणंदो आहे जॾहिं उनजी मजबूरी हूंदी आहे, हू पंहिंजी न्याणी जी शादी करणु चाहींदो आहे या उनजे घर जी में अघाई हूंदी आहे या हू पंहिंजी जाइ ठाराइणु चाहींदो आहे ऐं जीपी फंड उनजो पंहिंजो आहे। पर इरशाद मरी चए थो बाबा 30% ॾियो न त मैडम अफशां जेकी आहे सा बिल करण जे लाइ तयारु कोन्हे। इन जे करे असीं सरापा एहतजाज उस्ताद जेके आहियूं हेॾी वॾी शदीद गर्मी में निकिता आहियूं, इंतहाई मजबूरी हाल में बायोमेट्रिक उस्तादनि जे लाइ डीसी साहब विजिट करे उस्तादनि जो कोर्ट सॻो डिसीशन जज करे उस्ताद बाबा तव्हां ट्रेजरी बि त डिपार्टमेंट आहे उहो बि गवर्नमेंट जो पघार खणंदा उते बि त वञी ॾिसो न त ऑफिसर आहिनि ई कोन। 12 बजे अचनि 1 बजे हिकिड़ो हफ़्ते में हिकिड़ो ॾींहुं अचनि 12 बजे अचनि 1 बजे वञण जा सभु हेठियो अमलो जेको जेको अमलो आहे पटे वाला चौकीदार डेली वेजिस वारा पंहिंजा मनपसंद माण्हू विहारे वेठा आहिनि उहे कम कनि पिया उहे उन्हनि जे लाइ मंथलियूं पिया वठनि। इन जे करे असां उस्तादनि जो को बि रिटायर थिए पैसा ॾे मरी उते ऑडिटर आहे जीपी फंड वारे इन में अफशां उन एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर आहे उहा करण जे लाइ तयारु। अच्छा ॿियनि डिपार्टमेंटनि जा बिल निकिरनि पिया हेल्थ आहे उन जा निकिरनि पिया या ॿियनि जेके बि डिपार्टमेंट सिवाइ एजुकेशन ते उन्हनि खे माना उस्तादनि सां चिड़ आहे छो जो उस्तादनि उन्हनि खे पढ़ायो उते इन्हनि जॻहियुनि ते प्राइमरी मास्टर रखियो आहे उन ई प्राइमरी मास्टर सां वही ज़ुल्म आहे हर पन्ने ते। जेकॾहिं असां टीचिंग अलाउंस 1000 रुपए जो लॻे थो बाबा 5000 रुपया आहे कोन साहब ही ऑब्जेक्शन लॻायो आहे ही वेरीफाई कराए ॾियो फिलाणे हाणे लाज़मी डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस एतिरी परे आहे उस्ताद वीचारो ड्यूटी करे 1:30 बजे ताईं वञे उते डिस्ट्रिक्ट ऑफिसर आहिनि कोन हेठियां जेके पटियाल आहिनि उहे वेठा धंधो कनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मुख्तार मेजर जनरल सेक्रेटरी डिस्ट्रिक्ट टनोलियार असां मुतालबा सिर्फ इहो आहे त असांजे ट्रेजरी वारा जीपी फंड कंहिं बि माण्हू नथा कनि था पर चवंदा 30 सैकड़ो ॾियो 40 सैकड़ो ॾियो। छा हू सरकारी मुलाज़िम कोन्हनि छा उन्हनि गवर्नमेंट जा मुलाज़िम कोन्हनि छा हुननि जो जेको कमु आहे उनखे करणु खपे। चइबो उस्ताद कमु जंहिंजो उस्ताद जो जेको कमु आहे उस्ताद कमु करे थो जंहिंजी ऑफिस जंहिंजी टेबल आहे उहो पंहिंजो कमु करणु खपे उनखे। पर हिते वञूं था ॿियो जेको गुज़ारे वञे थो टेवा मायूं आहिनि यतीम ॿार आहिनि उन्हनि जा बि 30 सैकड़ो असांखे ॾियो त असीं करियूं न त न। ऐं 60 साल जेको जवानी खां वठी पीढ़ी ताईं 60 सालनि जो रिटायर थिए थो उनजो हक़ आहे जीपी फंड ऐं जेको विच में जेकॾहिं असांजो उहो अलॻि पैसा असां रखिया वञनि था उहो असांखे जेॾीमहिल ज़रूरत पए जीअं आप चयो त असांखे न्याणी जी शादी कराइणी आहे की घर ठाराइणो आहे त पोइ इहो ॿियूं जेके फैसिलिटियूं आहिनि उन्हनि में ही फैसिलिटी जीपी फंड केॾीमहिल बि उस्ताद खणी सघे थो 40 सैकड़ो 50 सैकड़ो या खणी सघे थो। पर ही जेके बि परियां अचनि था उहे गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि भले कंदासीं सही पर तव्हां असांखे 30 सैकड़ो 40 सैकड़ो ॾियो। हिकिड़ो रिटायर उस्ताद थिए थो उहे 4 लख 8 लख उन्हनि खे ॾे 6-7 साल नौकरी हुन कई जिनखे असां पढ़ायो उहे अॼु असांजे में घुरंदे दफ़ा चाहे 40 सैकड़ो तव्हां ॾियो। इन खां अलावा सिर्फ़ प्राइमरी तव्हां ॾिसंदो त हिते सेकेंडरी साइड वारा उहे साॻिया बिल थियनि पिया
ॿियनि डिपार्टमेंट जा थियनि पिया, हेल्थ वारनि जा थियनि पिया, नथा थियनि त प्राइमरी वारनि इहे 2 माण्हू इरशाद मरी ऐं अफ़शां अची वई, उन्हनि जूं उते प्राइमरी उस्ताद ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हनि, छो जो कमु आहे हुननि खे करिणो कमु आहे, पर जेको 30 सैकड़ो 40 सैकड़ो ॾिए त ठीकु आहे, न त इहे कूड़ा आहियूं, असीं कूड़ा आहियूं, ईअं कोन्हे। असांजो मुतालबो आहे त जल्द खां जल्द इहे मुतालबा मञिया वञनि, न त असीं छा कंदासीं, हीअ असांजो पहिरियों मरहलो आहे, असीं वसी करे अॻिते वेंदासीं ऐं मुसलसल कंटिन्यू जेसीं ताईं मुतालबो न मञिबा असीं कंदासीं, धरणे में शामिल रहंदासीं। जी बिल्कुलु। सिंध जूं जेके ट्रेज़रियूं आहिनि उन में सभिनी ते साईं मुराद अली शाह पंहिंजा माण्हू रखिया आहिनि। उन्हनि जो मक़सदु इहो आहे त सॼी चवंदा न भरी ॿेड़ी में वाणियूं कयो। हिते उस्ताद सिलेमानी टोपी पियल आहे, हेतिरा सारा माण्हू रखियल आहिनि हुननि जे लाइ। अॼु ॾींहं ताईं उहो घोसड़ो उस्ताद हिनखे नथो लॻे। हिननि खे सिंध जी तइलीम सां वेर आहे, उस्ताद सां वेर आहे। मुराद अली शाह या सरदार शाह ऑनलाइन जेकॾहिं उस्ताद जी बायोमेट्रिक कराए सघनि था, सॼो उस्ताद जो सिस्टम बायोमेट्रिक कराए सघनि था, पर छा आहे सॼो हिसो हुननि खे मिले थो, उन लाइ हुननि जो हिसो आहे। उन करे ई उस्ताद जेके रिटायर थियण खां छा मिलंदो आहे, 40 लख रुपया हू सॼी ज़िंदगी ॾिए थो, उन मां हिकिड़ो फ्लैट बि नथो वठी सघे। उन 40 लख मां बि जेको हुननि चंदनि जे करे जेके चंदा ऑफिसर विहारिया अथनि, इहे अधु पैसा हुननि खां वठंदा, तॾहिं उहो रिटायर थो थिए। शर्म जी अहिड़ी ॻाल्हि आहे। रूलिंग पार्टी आहे, असां बिलावल भुट्टो, आसिफ अली ज़रदारी, साईं जेको मुराद अली शाह ऐं वज़ीर तइलीम खां गुज़ारिश था कयूं, ख़ुदा उस्ताद जेको जराइम करियो, उस्ताद एॾो वॾो तव्हांजे लाइ दुश्मन थी वियो त ही तइलीम दुश्मन सिंध जो उस्ताद अॼु बि स्कूल जेके हलनि पिया, उस्ताद मरो न मिलत आहिनि। उस्ताद दुश्मननि उस्तादनि पारां ट्रेज़री में मुबैना करप्शन खिलाफ़ जेको अॼु टडोला प्रेस क्लब जे अॻियां एहतिजाज कयो आहे, छा चवंदो बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुंहिंजो नालो बारम लगारी है, जनरल सेक्रेटरी तालका चंबड़। जी त ट्रेज़री टंडोला यार पहिरीं खां बल्कि हींअर करप्शन जो गड़बड़जी चुकी है। ट्रेज़री टंडोला यार पंहिंजे मनपसंद माण्हुनि जा कम करे रही है, पर जेके प्राइमरी उस्ताद आहिनि ज़िले टंडोला यार जा प्राइमरी उस्तादनि जे लाइ हू सम्झ त हिकिड़ो कोस घर बणिजी चुकी आहे। हाणे को उस्ताद उन्हनि वटि को कमु खणी वञे थो त उन उस्ताद खे चवनि था त पहिरीं ऑडिटर जी टेबल क्लियर कराए अचो। उहो उस्ताद ऑडिटर जी टेबल क्लियर कराए थो, पोइ चवंदा हाणे वञ वरी अकाउंटेंट जी टेबल क्लियर करायो। अकाउंटेंट जी टेबल क्लियर कराइनि था त वरी चवंदा बाबा हाणे डीओ जी टेबल क्लियर करायो। डीओ जी टेबल क्लियर करायूं था त वरी चवंदा बाबा हाणे कंप्यूटर ऑपरेटर जी टेबल क्लियर करायो। यार हिकिड़ो बिल आहे, हिकिड़े बिल ते 10 टेबलनि ते तव्हां असांखे मोकिलींदा, उते जेके वेठा आहिनि सवाइ चंद हिकु ॿिनि खे छॾे करे बाक़ी सभु जेके आहिनि से करप्शन जो गढ़ आहिनि। करप्शन अकरपा बरवी ऐं रिश्वतखोरी जी बाज़ार गरम लॻी पई आहे। उस्ताद जा पंहिंजा ज़ाती पैसा जेके हुनजे पघार मां कटिया था वञनि। जी बैंक में असां पघार खणण वञूं, छा बैंक असांखे चवंदी त फलाणे ऑफिसर जी सही वठी अचो? न, पोइ हीअ असांखे छो था चवनि? असांजो पंहिंजो पैसो आहे, असांजो ज़ाती पैसो आहे। पोइ उहो असांखे एमरजेंसी जे लाइ गवर्नमेंट रखियो आहे त बाबा आया को न्याणे जी शादी हुजे या को मसइलो हुजे त उहो उस्ताद एमरजेंसी में पंहिंजा पैसा खणी वठे, पर उहे एमरजेंसी में असां पंहिंजा पैसा खणण जे लाइ वञूं था त चवनि था कराची खां बारकोड लॻाराए अचो। हाणे प्राइमरी उस्ताद वीचारो पसमानदा इलाइक़नि में ड्यूटियूं करे, उहो कराची मां वञी बारकोड लॻाराए अचे पंहिंजे ज़ाती पैसनि जे लाइ। इन जे लाइ असांखे तकलीफ़ आहे। असां माना इन जे लाइ सरापा एहतिजाज आहियूं त उन्हनि खे पाबंद कयो वञे, प्राइमरी उस्तादनि खे तंग न कयो वञे। टनोलाल पारां ट्रेज़री खिलाफ़ टनोला प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। हिते मुज़ाहिरे में प्राइमरी उस्ताद लेडीज़ उस्तादनि शिकस्त कई आहे। चवणु आहे त ट्रेज़री ऑफिस में हर नंढे वॾे कम जे लाइ जेको रिश्वत तलब कई थी वञे, जेका जेकॾहिं वॾी घणी रिश्वत जेका तलब कई वञे, जे ख़िलाफ़ टनोला प्रेस क्लब अॻियां मुज़ाहिरो कयो।